नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत निसा आयत नंबर 12 खां वठी 14 ताईं तर्जुमो। वलकुम निस्फ़ु ऐं तव्हांजे लाइ यानी मर्दनि जे लाइ अधु आहे मां तरका जेको छॾियो अज़वाजुकुम तव्हांजी ज़ालिन इल्लम अगरि न आहे यकुन उन्हनि आहे इन अगरि लम न यकुन आहे लहुन्ना उन्हनि जे लाइ यानी उन्हनि औरतुनि जी वलदुन का औलाद फ़इन कान पोइ अगरि हुजे लहुन्ना उन्हनि जे लाइ वलदुन औलाद फ़लकुम त तव्हांजे लाइ हूंदो इन मिल्कियत मां केतिरो हिसो फ़लकुमुर रुबु हिकिड़ी चौथाई हिसो। पहिरीं अगरि औलाद न आहे त मर्द जे लाइ अधु हूंदी जाइदाद जेका औरत छॾे मरींदी, पर अगरि उन औरत जी औलाद हूंदी का इन्हनि जी त पोइ मर्द जो लाइ हूंदो चौथों हिसो मिम्मा उन मां तरकना जेको छॾियो उन्हनि औरतुनि मिम्बादी उन खां पोइ वसीयतिन वसीयत यूसीन जेका उन्हनि कई बिहा उन जी यानी मिल्कियत मां जेतिरी जी उन वसियत कई उनखे पूरो कबो ऐं दैन या कर्ज़ जेको उन्हनि औरतुनि ते हूंदो उहो अदा करे पोइ जेका हूंदी उन जी विरासत कई वेंदी। वलहुन रुबु ऐं उन्हनि औरतुनि जे लाइ चौथाई मिल्कियत मां हूंदो चौथों मिम्मा उन मां जेको तरक़तुम जेका छॾे तव्हां विया यानी मर्द जी अगरि मर्द जी वफ़ात थिए थी पोयां दौलत जाइदाद छॾे थो औरत खे उनजो चौथाई हिसो मिलंदो। इन अगरि लम न यकुन हुजे लकुम उन जे तव्हांजे लाइ यानी मर्दनि खे ख़िताब कयो वञे तव्हांजे लाइ अगरि न हुजे वलदुन औलाद त पोइ औरतुनि खे चौथाई मिलंदो। फ़इन पोइ अगरि कान हुजे लकुम तव्हांजी वलदुन का औलाद फ़लहुन सुमुन पोइ उन्हनि लाइ हूंदो अठों हिसो ज़ालुनि जे लाइ जेका ज़ाल पोयां औरत हूंदी उन लाइ अठों हिसो हूंदो अगरि औलाद बि हूंदी। मिम्मा उन मां तरक़तुम जेको छॾियो तव्हां मिम्बादी पोइ उन खां वसीयतिन वसीयतनि वसियत जे पूरे करण खां पोइ तूसून जेका तव्हां वसियत कई बिहा उन जी औ दैन या कर्ज़ जी अदायगी खां पोइ व ऐं इन अगरि कान हुजे रजुलन को अहिड़ो मर्द यूरथू जंहिंजी विरासत तक़सीम कई पई वञे कलालतनि कलाला यानी जंहिंजा न माउ पीउ हुजनि ऐं न ई जंहिंजो को औलाद हुजे अहिड़ा मर्द या औरतूं जेके जॾहिं मरी वञनि त उन्हनि जी विरासत कीअं थींदी अविमरअतुन या मर्द या औरत हुजे वलहू त उनजो हुजे अख़ुन भाउ हिकिड़ो भाउ हुजे ऐं या उख़्तुन या हिकिड़ी भेण हुजे फ़लिकुल्ली वाहिदुन पोइ वास्ते हर हिक जे लाइ मिनहुमा इन्हनि ॿिन्ही मां यानी हिकिड़ी भाउ हिकिड़ो भेण ॿ आहिनि वास्ते इन्हनि ॿिन्ही जे लाइ हर हिक जे लाइ केतिरो हिसो थींदो असुदुस छहों हिसो थींदो। फ़इन पोइ अगरि कानू हुजनि अक्सर घणा मिन ज़ालिक इन्हनि खां यानी ॿिनि खां वधीक भाउ भेणूं आहिनि फ़हुम त उन्हनि जे लाइ थींदो शुरका फ़िस्सुलसी उहे सभु शरीक थींदा जाइदाद जा 2 हिसा कया वेंदा हिकिड़ी तिहाई हिसे में उन्हनि सभिनि खे शरीक कयो वेंदो। मिम्बादी पोइ उन खां वसीयतिन यूसा बिहा औदेन वसीयत जेका वसीयत कई वई उन जी औदेन या कर्ज़ जी अदायगी खां पोइ ग़ैर मुदारिन न नुक़सान ॾिए कंहिंखे केर बि कंहिंखे नुक़सान न करे वसीयत यानी जेका थिए उनखे पूरो कयो वञे विरासत जीअं अल्लाह मुक़ररु कई आहे उही विरासत कई वञे बग़ैर कंहिंखे मुदारिन नुक़सान ॾिने वसीयतिन वसीयत आहे मिनल्लाही अल्लाह जी तरफ़ां वल्लाहु ऐं अल्लाह अलीमुन हलीम ख़ूब इल्म वारो ख़ूब ॼाण रखण वारो ऐं ख़ूब बुर्दबार आहे। तिल्क इहे आहिनि हुदूदुल्लाह हदूं अल्लाह जूं मुक़ररु कयल आहिनि इहे
वमन युतिल्लाह व रसूलहु वमन युतिल्लाह व रसूलहु पोइ जेको बि इताअत कंदो यानी चयो मञंदो अल्लाह ऐं उन जे रसूल जो युदखिलहु जन्नातिन तजरी हू दाख़िल कंदो उन्हनि खे बाग़ात में तजरी वही रहियूं आहिनि या हली रहियूं आहिनि मिन तहतिहल अनहार उन्हनि जे हेठां नहरूं ख़ालिदीन हमेशह रहण वारा फ़िहा उन्हनि में वज़ालिक ऐं इहे ई आहे अलफ़ौज़ुल अज़ीम कामयाबी तमामु वॾी वमन यअसिल्लाह ऐं जेको कंदो नाफ़रमानी अल्लाह जी व रसूलहु ऐं उन जे रसूल जी वयतअद्दा ऐं जेको हद पार कंदो सरकशी कंदो यानी अॻियां वधंदो हुदूद हू उन जी हदुनि खां यानी अल्लाह जी मुक़ररु कयल हदुनि खां जेको तजाविज़ कंदो युदखिलहु हू दाख़िल कंदो उनखे नारन बाहि में ख़ालिदन फ़ीहा हमेशह रहंदा उन में वलहू ऐं उन्हनि जे लाइ हूंदो अज़ाबुम मुहीन अज़ाब रुसवा करण वारो सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।